जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांघ महीने जी कथा जो अध्याय 11। हिन अध्याय खां पहले मां 10 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 10 अध्याय भी ज़रूर ॿुधजो। अचो त हाणे ॿुधूं अध्याय 11। त तव्हां सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। मांघ महीने जे विर्त रखण जी विधि। कीर्तिवीर चवण लॻो त हे महर्षि, कहिड़े सबब करे मांघ स्नान जो वॾो महात्म चयो वञे थो। कृपा करे विर्त रखण जी विधि ॿुधायो। ऋषि दत्तात्रेय चवण लॻो त हे महान आत्मा, जल हमेशह शुद्ध पवित्र ऐं पापन के नाश करण वारो आहे। जीअं ग्रहन में सूरज, नक्षत्रन में चंद्रमा श्रेष्ठ आहे, सभिनी शुभ कर्मन लाइ मांघ जो महीनो वधीक श्रेष्ठ आहे। मकर संक्रांति में सूरज अचे तॾहिं प्रभात जे समय गऊअ जे खुर जेतिरे जल में स्नान करण करे भी पखियुनि खे स्वर्ग मिले थो। हिन मांघ महीने में फ़क़ति 3 ॾिहाड़ा स्नान करण करे जीव जी दरिद्रता दूर थिए थी ऐं पाप सभई नाश थी वञनि था। हाणे हे राजन, विर्त रखण जी विधि ॿुधो। विर्त रखण वारे खे घुर्जे त सेजा ते न सुम्हे, शरीर खे तेल न मखे, ॾींहं में फ़क़ति हिकु दफ़ो शांति को भोजन करे, विषय वासना खां परे रहे, प्रभात जो उथी स्नान करे, साधन संतन ब्राह्मणन ऐं ग़रीबन खे यथाशक्ति दान करे, रोज नवा लटा पाए, हरि मंदिर में वञे, कथा कीर्तन ॿुधे ऐं हरि मंदिर में वञी भगवान जी भक्ति करे, 6 पहर जॾहिं भोजन खाए तॾहिं कंहिं साध संत ब्राह्मण या न्याणीअ खे भोजन कराए, उन जा चरण कमल धोई पोइ पाण भोजन करे। हिन महीने में सेजा दान करण, गऊ दान करण ऐं ॿियनि वस्त्रन दान करण जो वॾो महात्म आहे। अन्न धन कंबल गरम कपड़ा खीर ॾुध या ॿियो को भी पदार्थ दान ज़रूर करण घुर्जे। स्नान करण वक़्तु ही मंत्र ज़रूर पढ़ण घुर्जे। गोविंदाय नमः, अच्युताय नमः, माधवाय नमः। हिन मंत्र जो पाठ करण करे स्नान करण जो पूरो फल मिले थो। स्नान करण वक़्तु मौन वृत्ति धारण करे कंहिंसां भी न ॻाल्हाए। घर में स्नान करण करे जेको फल मिले थो तंहिंखां ॿीणो बावलीअ में स्नान करण करे मिले थो। बावलीअ खां चौड़ो तलाव में स्नान करण करे ऐं उन खां वधीक फल गंगा जमुना आदिक तीर्थन में स्नान करण करे मिले थो। मांघ महीने में सभई देवताऊं त्रिवेणीअ ऐं प्रयागराज में अची स्नान कंदा आहिनि। अहिड़े महापवित्र महीने में जेके जीव दान पुण्य स्नान नथा कनि, उहे अनेक प्रकारनि जा नरक भोगनि था ऐं बार जूणियुनि में भिटकंदा था रहनि। हे राजन, हाणे मां तोखे हिकिड़ी कथा कंचनीअ मालणी जी ॿुधायां थो, जा कन लाइ ॿुध। इति श्री पद्म पुराणे मांघ महात्म्ये 11 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ, लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।